कंदकोट में जावेद उस्मान बिजारानी की रिपोर्ट मौजूद मौलाना सिराजुल हक के कंदकोट में बदअमनी और धाड़िल राज खिलाफ रिथियल धरने के खिताब अमीर जमात इस्लामी पाकिस्तान मौलाना सिराजुल हक चयो आहे त पीपल्स पार्टी गुज़िरियल 15 सालन खां लाॻीतो सिंध जी अवाम जो इस्तेहसाल कयो आहे। अॼु कंहिं बि शहरी जी जान माल ऐं इज़त महफ़ूज़ न आहे। कश्मीर समेत सिंध जी अवाम के धाड़ियल ऐं रहज़ननि जे रहमो करम ते छॾियो वियो आहे। ग़रीब बजट सिक्योरिटी ते ख़र्च करण लाइ तादाद एजेंसियूं रखण बावजूद अवाम अदम तहफ़ुज़ जो शिकार ऐं सिंध मथां अमली तौर ते धाड़ियल राज मां लॻे थो त हितां जी पुलिस सिविलियन इंतज़ामिया ऐं हुक्मरान धाड़ियलनि सां गठजोड़ करे वरितो आहे। जेकॾहिं कश्मीर समेत सिंध में अमन क़ाइमु न थियो त ग़रीब ऐं मज़लूम अवाम जा हथ हुक्मराननि जी ॻिचीअ में हूंदा। धाड़ियल राज ख़िलाफ़ सिंध जी अवाम हाणे उथी खड़ो थिए ऐं भुंग एवाज़ मासूम ॿारनि औरतुनि ऐं जवाननि खे अगवा कंदड़नि खे घंटाघर चौक ते सरेआम फाही ॾिनी वञे। पीडीएम हुकूमत अवाम खे IMF जो ग़ुलाम बणाए छॾियो आहे। बिजली जा बिल अॼु ख़ल्क़ ला मौत जो परवानो बणिजी चुका आहिनि। 2 सेप्टेम्बर ते जमायत इस्लामी बिजली जे ज़ालमानीन बिल्स ख़िलाफ़ मुल्कगीर आम हड़ताल कंदे अवाम ऐं वापारियुनि ऐं उन खे भरपूर नमूने सां कामयाब बनाइण लाइ पंहिंजो किरदारु अदा करे मुफ़्तख़ोरनि जी बिजली बंदि ऐं अवाम खे रिलीफ ॾिनो वञे। अवाम जे हक़नि लाइ अदालतुनि जो दरवाज़ो बि खड़काईंदासीं। हुकूमत चवे थी त बिजली ऐं पेट्रोल तोड़े गैस जूं क़ीमतूं वधाइण असांजी मजबूरी आहे। IMF सां कर्ज़ लाइ रखियल शर्तुनि वारे मामले में जिन कर्ज़ वठी पाण ते ख़र्च कया उन्हनि जूं मिल्कियतूं नीलाम कयूं वञनि। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हुन घंटाघर चौक कंदकोट में ज़िले कश्मीर समेत सिंध में बदअमनी ऐं धाड़ियल राज ख़िलाफ़ रिथियल तारीख़ी धरणे खे ख़िताब कंदे कयो। उन खां अॻु संदसि क़यादत में कंदकोट बाईपास खां घंटाघर चौक ताईं अमन मार्च बि कयो वियो, जंहिंमें शहर जे मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे नुमाइंदनि वापारियुनि अक़लियती अॻवाननि भुंग एवज़ अगवा थियलनि जे वारसनि समेत हज़ारे माण्हुनि शिरकत कई। धरणे के मरकज़ी नायब अमीर मौलाना असदुल्ला भुट्टो, सिंध जे अमीर मोहम्मद हुसैन मेहनती, सूबाई नायब अमीर हाफिज़ नसरुल्ला चन्ना, डिप्टी जनरल सेक्रेटरी अब्दुल हफीज़ बिजारानी जे आई यूथ जे सिंध जे सदर इम्तियाज़ पालारी, अक़लियती अॻवान मुखी सुरेश कुमार ऐं ज़िले अमीर ग़ुलाम मुस्तफ़ा मीरानी पिणु ख़िताब कयो। सिराजुल हक वधीक चयो त अॼु सिंध ख़ासि तौर ते कश्मीर कंदकोट ज़िले जे हर घर में मातम आहे। MS गुडू अस्पताल डॉक्टर मुनीर नाइच, वापारी जगदीश कुमार, नाज़िया खोसो ऐं मासूम कौसर खोसो समेत कश्मीर ज़िले में 1 साल अंदर सवे माण्हू भुंग लाइ अगवा कया विया। अवाम जी सख़्त एहतजाज धरणनि बावजूद हुकूमत ऐं इदारा ख़ामोश तमाशाई बणियल आहिनि। हर पासे ज़ुल्म ऐं दहशत जो राज आहे। सभिनी अगवा कयल मासूम बेगुनाहुनि जी आज़ादी ऐं सिंध अंदर अमन जी बहाली ताईं जमायत इस्लामी जे पुरअमन जिदोजहद जारी रहंदी।